بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي دروس رمضانية पंजवीं हिस्सो ऐं आख़िरी हिस्सो आहे हिन महीने में। अल्लाह ताला असांखे तव्हांखे रमज़ान जा इबादतूं, दुआऊं, नमाज़ूं, तस्बीहूं ऐं हर शइ जेकी अल्लाह खे ख़ुशि थी करे क़बूल हुजे ऐं क़बूल करे। हीअ असांजो आहे दर्स आख़िरी 25 जंहिंजो आहे ख़िताम शहर रमज़ान, ख़िताम शहर रमज़ान। उन में मुख़्तसर करे जेके अमल असांखे करणा आहिनि उहे ॿुधाईंदा वञूं दोस्तनि खे, त असांखे तव्हांखे सभिनि खे अल्लाह ताला चए थो वदकिर फ़इन्न ज़िक्रा तंफ़उल मुमिनीन। पहिरियों असीं इहो शुकुरु कयूं त हीउ जेको महीनो असां तव्हांखे अल्लाह ताला नसीबु कयो ऐं हिन में रोज़ा रखियासीं, तरावी पढ़ियोसीं, तहजुद पढ़ियोसीं, क़ुर पढ़ियोसीं, अल्लाह जो ज़िक्र कयोसीं ऐं हर शइ भली जेकी उन में असीं कुझु हिसो वरितो। छो जो इहो खोड़ माण्हू क़ब्रुनि में सुता पिया आहिनि, मिटी जेठां सुता पिया आहिनि ऐं उन्हनि खे इहा शइ नसीबु न थी। ऐं तोखे मूंखे अल्लाह साईं इहो वरी अञा टेम ॾिनो त इन में हिसो असीं वठूं। इन जो शुकुरु करणु खपे त इन जो सवाबु असांखे अल्लाह ताला ॾींदो। त इंसानु कोशिशि करे त जेको अमल असीं हिन महीने में कयो आहे त इहो विञाए न, ऐं जे गुनाहनि में मुबतला आहे त तौबा करे, छो जो अल्लाह वेझो आहे, अल्लाह तौबा क़बूल करे थो। ऐं अञा अल्लाह ताला असांखे हिन महीने में जेकी इहा नेमत ॾिनी त असीं इबादतूं कयूं ऐं दुआऊं कयूं, जेरनि जे लाइ, मुअलनि जे लाइ, वेझनि जे लाइ, परे जे जेके आहिनि, जेके पर ॾाढा आहिनि असांजा, सभिनि जे लाइ दुआऊं कयूंसीं। त इहो हिकिड़ी वॾी नेमत आहे त अल्लाह ताला इहा शइ असांखे नसीबु कई। ऐं हिन महीने जे पछाड़ी असीं दोस्तनि खे यादि करे ॾियारूं था त ज़कात माण्हू ज़रूरु कढे, छो जो फ़र्ज़ु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं असीं पहिरियों ॿुधायो त नबी करीम फ़र्ज़ु करे छॾी आहे असां ते, ऐं जेके नबी जे तरफ़ां असां ते फ़र्ज़ु आहे उहा अल्लाह जे तरफ़ां असांजे लाइ फ़र्ज़ु आहे। छो जो इहा अल्लाह ताला क़ुर में चए थो इन जे बारे में। ऐं इंसान जे हिन महीने पूरो थिए थो, कीअं पूरो थींदो, केॾांहुं पूरो थींदो इहो, जंहिं ॾींहुं ईद जो सिजु लहंदो, आख़िरी ॾींहुं रमज़ान जो, त यानी ॿिए ॾींहुं सुबुह जो ईद थींदी। त इन सिजु लहण खां पोइ सुन्नत आहे पकी त इंसानु तकबीर चए, छो जो अल्लाह ताला क़ुर में चए थो वलितुकमिलुल इद्दह वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। अल्लाह ताला इहो सूरत अल बक़रा में 185 आयत में चए थो वलितुकमिलुल इद्दह, महीनो पूरो थी वियो त वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, ऐं तकबीरूं शुरू कयो वलअल्लकुम तशकुरून। इहा 185। ऐं इन जी सिफ़त तकबीरनि जी कीअं आहे त इंसानु जीअं मग़रिब थिए आख़िरी ॾींहुं रमज़ान जो, 29 हुजे या 30 हुजे, चंड ॾिसण सां ऐलान थींदो आहे त उन निमाज़ मग़रिब खां पोइ शुरू करे अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहा सिफ़त आहे जेकी साबित आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां। ऐं इहा इन में सुन्नतूं कहिड़ियूं आहिनि असांजे नबी करीम जे मर्दनि जे लाइ मस्जिदुनि में बि सुन्नत आहे, जमाए करे कनि, अलॻि अलॻि बि कनि, ऐं मर्द जे बाज़ारनि ॾे निकिरनि, रस्तनि में, घटनि में, त इहे ज़बान ते हुजे अल्लाहु अकबर ईअं चवंदा वञनि। ऐं घरनि में बि वञनि त बि घरनि में बि चवनि, ऐं वॾे आवाज़ बुलंद सां इहा अल्लाह जी ताज़ीम इज़हार हिकिड़ी इबादत आहे अल्लाह जे तरफ़ां असांखे, ऐं शुकुरु करिणो आहे। ऐं सुन्नत आहे औरतुनि जे लाइ त पंहिंजे आहिस्ते आवाज़ सां पंहिंजे घर में चवनि ऐं उन्हनि जो आवाज़ ॿाहिरि न ॿुधिजे। इहा सुन्नत आहे, इहा तकबीर जी इहा सुन्नत कोशिशि कयो पाण बि कयूं ऐं पंहिंजे घर वारनि खे बि ॿुधाईंदा हलूं त उहे बि उन ते अमल कनि। सुन्नतूं पकियूं आहिनि, माण्हुनि विसारे छॾियूं आहिनि। अल्लाह ताला असांखे तव्हांखे अजुर ॾिए त इन सुन्नतुनि खे माण्हू अॻिते माण्हुनि खे सेखारे। ऐं इहो जेके आहे हीअ हिकिड़ी इन में वॾी नेमत आहे त अल्लाहु अकबर इंसानु चए थो छाजे लाइ त शहर महीनो जेको हिकिड़ो शहर रमज़ान जेको आहे सॼो असीं इबादत कई त हाणे उन जो शुक्रानो आहे असां अल्लाह खे शुकुरु था कयूं त अल्लाह ताला इहो महीनो असांखे नसीबु कयो। अलाए केतिरा लखे करोड़ माण्हू क़ब्रुनि जेठां सुता पिया आहिनि, उन्हनि खे चवंदे त हीअ रमज़ान में तव्हांखे दुनिया में आणियो त केॾो न ख़ुशि थींदा, पर उन्हनि खां उहे महरूम थी विया। हाणे हीअ ईद जी निमाज़ जेकी अचे थी इहा हिकिड़ी ख़ुशीअ जी निमाज़ आहे। ईद जी निमाज़ जो थोरो मुख़्तसर ॿुधायूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो त पंहिंजी उम्मत खे
मर्द हुजनि, औरतूं हुजनि, नंढा हुजनि, वॾा हुजनि, लेडीज़ हुजनि, छोकिरियूं हुजनि, सभिनी खे नबी करीम हुकुम कयो त ईद जी निमाज़ ते अचनि ऐं नबी जो हुकुम असांखे क़बूल करिणो आहे। छो जो अलाह ताला क़ुर में चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउ अल्लाह व अतीउ रसूल, ओ ईमान वारो अतीउ अल्लाह व अल्लाह जो चवणु कयो व अतीउ रसूल, रसूल जो बि चवणु कयो। वला तुब्तिलू अमालकुम, ऐं इन जे अॻियां चए थो त पंहिंजा अमल बर्बाद न कयो। उलमा तफ़सीर में चवनि था त जेको अल्लाह रसूल जो चवणु न कंदो या रसूल जो चवणु न कंदो त उनजा अमल जेके बर्बाद थिए, निमाज़ूं इहे रोज़ा सभु ख़तमु थी वेंदा उनजा, छो जो नबी जो चवणु न कई। इहा सूरत मुहम्मद 33 आयत आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे बि उन ईद जे निमाज़ ते हुकुम कयो ऐं निमाज़ ते अचनि, ईद जे निमाज़ ते अचनि ऐं खणियूं छा बि हुजनि, उहे के नंढियूं हुजनि, वॾियूं हुजनि, पोड़ियूं हुजनि, सभई इहे अचनि। ऐं ॿियनि निमाज़ुनि में औरतुनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कोन कयो त अचो, पर इहे ॿ ईदूं आहिनि जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो आहे त निकिरनि। जीअं उम अतिया हिकिड़े सहाबिन मां उहा चए थी त रज़ियल्लाहु अन्हा अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चए थी नबी करीम हुकुम कयो नख़रुज फिल फ़ित्र वल अضحى अलअवातिक़ वल हुय्यद, चए थी त नबी करीम असांखे हुकुम कयो त इन ईदुनि ते, ईद हज वारी ऐं ईद रमज़ान जी, नुख़रुज अضحى अलअवातिक़ यानी जेके कुंवारियूं छोकिरियूं आहिनि उहे, वल हुय्यद ऐं जेके महीने वारियूं आहिनि उन्हनि खे बि, व दवातिल ख़ुदूर उहे शर्म वारियूं औरतूं छोकिरियूं जेके जवानियूं आहिनि उन्हनि खे बि, उहे बि उहे ईद जे निमाज़ ते अचनि। फ़अम्मल हुय्यद, उम अतिया चए थी फ़अम्मल हुय्यद जेके महीने वारियूं आहिनि उहे मस्जिद खां ॿाहिरि बीहनि, फ़यअतज़िलन अल मुसल्ला व यशहदन अल ख़ैर, पर मस्जिद जे ॿाहिरां विहनि, ख़ुतबो ॿुधनि, निमाज़ ॿुधनि, ऐं पर निकिरनि ज़रूरी अचनि ख़ैर, व दाअवतल मुस्लिमीन ऐं जेके उन में दुआ थी थिए ख़ुतबे खां पोइ जा इहे अचे ॿुधनि। इहो हुकुम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुल्तु या रसूलल्लाह इहदाना ला यकूनु लहा जिलबाब, उम अतिया चयो त या रसूलल्लाह के असां मां कंहिंखे पर्दो कोन्हे, यानी पर्दो या अबायो न आहे जंहिंखे मुंहुं ढके या चादर न आहे जो उहा ॿाहिरि कीअं निकिरे। क़ाल लितुल्बिसहा उख़्तहा मिन जिलबाबिहा, सही बुख़ारी मुस्लिम जी रिवायत आहिनि। उन नबी करीम खे चयो त कंहिंखां ओधर बि वठी ऐं निकिरो आहे उनखे, उन खां कंहिंखे ओधर बि इहो पर्दो या रवो वठी सॼे जान ते वेड़े ऐं उहा निकिरे। ऐं जिलबाब इहो छा आहे, इहो हिकिड़ो जीअं रवो वॾो थींदो, माई सॼी पंहिंजी जान खे वेड़े ऐं निकिरंदी। ऐं इन मां हिकिड़ी ॿी बि सुनत आहे, यादि कयो दोस्तो सुनतुनि खे त नबी करीम जी सुनत ईद में छा आहे। नबी जी सुनत निमाज़ खां अॻु में निकिरंदो, निमाज़ ते ईद अल फ़ितर जी त निकिरंदो हो त उहे छा कंदो हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरां खजूर खाईंदो हो, खजूर खणी खाईंदो हो। इहा जेके हदीसुनि में अचे थो त जा 3 ॻड़ियूं खाईंदो हो, या 5 जा 7, ईअं वितर करे इहो खजूर खाईंदो हो निकिरण खां अॻु, इन वञण खां अॻु में, ऐं क़ब्ल ज़ालिक वञण खां अॻु ई खाईंदो हो। हदीस अनस जेके अचे थी बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यग़दु यौम अल फ़ितर हत्ता याकुल तमरात व याकुलहुन वितरार, रिवायत अहमद जी बि आहे ऐं बुख़ारी में बि आहे। हदीस इहा जेकी आहे अनस बिन मालिक चए थो कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ ते न निकिरंदो हो जेसि ताईं खजूर खाईंदो हो, पोइ 3 या 5 जीअं चयोसीं, या वितर। ऐं इहा रिवायत सुनत अहमद में ऐं बुख़ारी में आहे। ॾिसो इहा सुनत पकी आहे, बुख़ारी में बि हदीस अचे थी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी बि सुनत हिकिड़ी पकी आहे जेके माण्हुनि अॼुकल्ह विञाए छॾी आहे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरंदो हो पंधु, चवंदो हो त छो जो ईद जी निमाज़ साॻी मस्जिद में कोन पढ़ंदा, ॿाहिरि पढ़ंदा, परे पढ़ंदा, पर नबी करीम के आणे ॾींदा हुआ घोड़ो या ऊठ ते, चवंदो त न, त पोइ उहो पाण यानी पंधु हलंदो हो, चवंदो हो सुनत आहे पंधु हलणु। ऐं इन में हिकिड़े वाट सां वेंदो हो, ॿिए वाट सां मोटंदो हो। इहा बि हिकिड़ी सुनत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साॻी वाट सां ईंदो वेंदो कोन हो ऐं पंधु वेंदो हो। अॼुकल्ह माण्हू गाॾियुनि में था वञनि या साइकिलुनि ते, हा जे परे आहे या को बीमार आहे मरीज़ आहे त ठीकु आहे, पर सुनत जे अमल जेको इंसानु करे थो त इहे करे पंधु वञे। छो जो हदीस अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु चए थो मन सुन्नत ऐं यख़रुज इलल ईद माशिया,
हज़रत अली जो क़ौल आहे असांखे हुक्म आहे त तिरमिज़ी हदीस में आहे हदीस हसन आहे चए थो सुन्नत आहे त रज़ियल्लाहु अन्हु मिन सुन्नह यख़रुज इलल ईद माशिया पंध हले पंध अचे इहा बि हिकिड़ी पक्की सुन्नत आहे इंसान इन ते हिर्स करे ऐं संभाले गाॾियुनि में माण्हू पोइ बि चढ़ी सघे थो ऐं इंसान जी इन ईद में हिकिड़ी ॿी हिकिड़ी सुनतूं आहिनि ऐं जेके किताबनि में हदीसुनि में अचनि थियूं त ऐं मर्द जेके सिंगार फुल कनि पंहिंजो सुठा लटा पाइनि ऐं सिंगार वार ठाहे ऐं विंझी तिंझी अचे सुठी ख़ुशबू हणे जीअं सही बुख़ारी में अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल अख़ज़ उमर जुब्बत मिन इस्तबरक़ त हज़रत उमर हिकिड़ो सुठो जुब्बो ॾिठो हरीर जो हुजे हरीर जेको असां पहिरियां बि ॿुधायोसीं त इहो मर्दनि जे लाइ जाइज़ न आहे औरतुनि जे लाइ जंहिंखे रेशम चवनि अलाए सिंधी में रेशम चवंदा आहिनि शायदि त उन हिकिड़ो बाज़ारि में हिकिड़ो सुठो जुबो ॾिठो त उहो खणी ऐं नबी करीम खे चई या रसूल ही जे तुंहिंजे लाइ वठूं त ईद ते बि पाईं ऐं जेॾी महिल माण्हू महिमान अचनि था त इहो पाईं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾिसी ऐं चई त हीअ हरीर आहे हुननि चयुसि हा फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्ता हादा हज़रत उमर चयुसि हीअ वठी अचे तुंहिंजे लाइ वठी अचो तुंहिंजे लाइ या रसूल अल्लाह ईद जे लाइ ऐं जेके महिमान वॾा अचनि था त वरी ॿाहिरनि मुल्कनि जा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो इन्नमा हादा लिबास मन ख़लाक़ लह चइसि उमर खे त हीअ बद इख़लाक़ी इंसानु उहो पाईंदो छो जो हीअ रेशम आहे छो जो औरतुनि जे लाइ हलाल आहे ऐं मर्दनि जे लाइ जाइज़ न आहे व इनमा क़ाल ज़ालिक लिकोनहा हरीर आहे जेॾीमहिल नबी खे पक थी त हीअ हरीर आहे ऐं हरीर जेको मर्दनि जे लाइ जाइज़ न आहे ऐं औरतुनि जे लाइ जाइज़ आहे जीअं सोन बि मर्दनि जे लाइ जाइज़ न आहे अॼुकल्ह असां ॾिसूं था नौजवान जेके आहिनि असांजा सोन पाए था अचनि जंजीरूं ऐं मुंडियूं इहो सभु हराम आहे मर्दनि जे लाइ ऐं इहे बद इख़लाक़ जीअं नबी करीम चयो बद इख़लाक़ पाईंदा ऐं दीन वारा इख़लाक़ वारा इहे न पाईंदा छो जो इहे मर्दनि ते हराम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कयो आहे कंहिं जे आम कंहिं माण्हू न चयो आहे ऐं बाक़ी जेकी सुनत आहे औरतुनि जे लाइ त औरतुनि जे लाइ ईद जे लाइ उन्हनि ख़ुशबू बि न हणनि विंझी तिंझी ख़ुशबू बि न हणनि सफ़ाई हुजनि सुठा लटा पाइनि जेके ज़ाहिर न हुजनि मर्दनि जे लाइ ऐं सिंगार घणो न कनि छो जो ॿाहिरि थियूं निकिरनि ऐं मथां सिंगार हुननि जो ज़ाहिर थिए ऐं उन खां उन्हनि जे निकिरण जे लाइ ख़ुशबू सफ़ा मना आहे सफ़ा न हणनि औरतूं ईअं जीअं चयोसीं औरतुनि खे सिंगार न आहे करिणो घणो ऐं हुन ख़ुशबू बि न आहे हणो ऐं निमाज़ ते निकिरनि मर्द औरत नंढा वॾा सभु ऐं उलमा चवनि था त निमाज़ में ख़ुशू सां पढ़नि ऐं अलाह खे यादि कनि ऐं उहो ॾींहुं यादि कनि जंहिं ॾींहुं अलाह जे अॻियां सभई इज्तिमा में बीहंदा क़यामत जे ॾींहं में त उते सभई कीअं हूंदा जीअं ईद ते सभई गॾु था थियनि पर हिते असां लटनि कपिड़नि सां ते उघाड़ा बीहंदासीं उते त हिते इहो यादि कनि त इहो वॾो हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे जीअं अलाह ताला क़ुर चवंदो उंज़ुर कैफ़ फ़द्दलना बअदहुम अला बअद वलिल आख़िरतु अकबर दरजात व अकबर तफ़दीला अलाह से ही फज़ल असांखे ॾिनो ऐं कंहिं घणनि खे महरूम करे छॾी वलिल आख़िरतु अकबर दरजात अॻिते तव्हांखे अलाह ताला वॾो सवाबु ॾींदो इन नेमत जो यादि करे ऐं शुक्र ज़ुबान ते हुजे छो जो अमल अलाह ताला असां खां जेॾीमहिल वरितो आहे त अलाह करे इहो क़बूल करे क़ुर जो ऐं निमाज़ जो ऐं रोज़नि जो ऐं जेको हीअ अमल असीं हिन में जेको बि कयो आहे ऐं इन में अलाह ताला क़ुर में चई थो कुल बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही वरी चओ त जेको हीअ असीं अमल कयो आहे अलाह जे रहमत सां ऐं अलाह जे फज़ल करम सां फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू ऐं इन जे करे असीं ख़ुशि था थियूं त अलाह से असांखे इहो ख़ुशि नसीब हुअण जो इहो असांखे मौक़ो अलाह से ॾिनो उहो ख़ैरु मिम्मा यजमाऊन ऐं जेके माण्हू ख़ुशि था थियनि त कंहिं बंगला ठाहिया कंहिं घर ठाहिया पर असां निमाज़ूं पढ़ियूं असां रोज़ा रखिया इहा सूरत यूनिस में अलाह से इहो असांखे चए थो त इन जे करे रमज़ान ऐं उन जे रोज़ा ऐं उन में जेके असीं अमल कया अलाह ताला असांखां क़बूल करे ऐं इहा हिकिड़ी नेमत आहे इन जो शुक्रगुज़ार असां ज़रूरु हुजूं ऐं इंसान तौबा करे छो जो इहे रमज़ान में असीं रोज़ा रखिया त असांजा गुनाह माफ़ थियनि क़यामत ॾींहुं असीं अचूं त इहे जेके मुस्लमान मोमिन हूंदो ख़ुशि थींदो त मां इन रमज़ान में कुझु कमायो ऐं पंहिंजा गुनाह माफ़ कराया ऐं जेको मुनाफ़िक़ हूंदो या ज़ईफ़ुल ईमान ख़ुशि थींदो त मां हाणे रोज़नि मां जान छॾी छो जो रोज़ा कोन थींदा ऐं इहो रोज़ो हुनखे ॾाढो ॻरो हूंदो ऐं मोमिननि खे हल्को हूंदो उनखे को ख़ुशी हूंदी हींअर त असां रोज़ा अञा बि रखंदासीं जे रमज़ान गुज़री वियो त
मुस्लमान जे लाइ रमज़ान सिर्फ़ु रोज़ो ऐं इबादत उन में कोन्हे। अलाह ताला क़ुर में चए थो वअबुद रब्बक हत्ता यअतियकल यक़ीन, अलाह जी इबादत कर जेसि ताईं तोखे मौत अचे। इहा सूरत अल हिज्र 99 आयत। अलाह ताला चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ातिह, ओ मोमिनो अलाह जा मुत्तक़ी हुजो, अलाह जा परहेज़गारी कयो, हक़ तुक़ातिह हक़ जी परहेज़गारी, वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं न अचे तव्हां ॾे मौत जेसि ताईं तव्हां फुल ईमान ते हुजो, फुल ईमान ते हुजो। इहो आल इमरान 102 आयत। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इदा मातल अब्दु इंक़ता अमलुहु, नबी करीम फरमाए थो, इहा जेका हदीस सही मुस्लिम में आहे त जे इंसान मरियो त उनजो अमल ख़तम थी वियो। ॾिसो न हदीस अज़ीम आहे, इदा मातल अब्द, अलाह जो बानो जे दुनिया में वियो त उनजो अमल ख़तम थी वियो। उन में हिन वरी हाणे इन रोज़ो अथसि न निमाज़, त उन में इहो अमल इन जो ख़तम थी वियो मौत सां। पर हाणे रोज़ो जेको असीं रखूं था, इहे केतिरा माण्हू मुआ पिया आहिनि जेके उन्हनि जी उमेदु हुजे त असीं दुनिया में हुजूं त असीं इहो रोज़ा रखूं। ऐं असांखे अलाह ताला इहो मौक़ो ॾिनो आहे त अॼु खणी रमज़ान जो महीनो ख़तमु थी वियो त अञा बि असांखे ॿियो बि मौक़ो आहे। जीअं हदीस आहे मुस्लिम में अबी अयूब अल अंसारी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो क़ाल मन साम रमज़ान थुम्म अतबअहु सित्तन मिन शव्वाल कान कसियामि दहर, हदीस अख़रजो सहीह मुस्लिम में। ऐं इहो अबू अयूब जी हदीस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन में मन साम रमज़ान, जंहिं रमज़ान रोज़ा रखिया, थुम्म अतबअहु उन खां पोइ सित मिन शव्वाल 6 ॾींहं शव्वाल जा रोज़ा रखी त उन जा कसियामि दहर, सॼे साल जो अलाह वटि लिखिबो त हिन खे रोज़ो आहे। ॾिसो न अलाह केॾो करीम आहे, 6 ॾींहं तो रखी त तोखे सॼे साल जो सवाबु तोखे थो मिले। त इहो हिकिड़ो वॾो करम आहे अलाह जे तरफ़ां। ऐं इंसान ॾिसो हर महीने में 3 ॾींहं रोज़ो रखे सघे थो। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो सलात मिन कुल्लि शहर व रमज़ान इला रमज़ान फ़हादा सियामु दहर कुल्लुहु, रिवायत मुस्नद अहमद ऐं सहीह मुस्लिम में आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जेके 3 ॾींहं हर महीने में इंसान माण्हू रोज़ो रखे ऐं रमज़ान ताईं, इहो सॼे साल जा रोज़ा आहिनि। 3 कहिड़ा आहिनि, इहा इन जी हदीस बि अचे थी जेके 3 विच महीने में आहिनि। हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चए थो औसानी, नबी करीम मूंखे हबीब वसियत कई त औसानी खलीली, चए थो औसानी खलीली, अबू हुरैरा चए थो मूंखे प्यारे मूंखे वसियत कई बिसलासा, 3 वसियतूं मूंखे करे बिसलासा व ज़कर मिनहा, उन मां हिकिड़ी इहा वसियत अन असूम मिन कुल्लि शहर सलासत अय्याम, 3 ॾींहं जेके 13, 14, 15 तारीख़ जेके अचे थी, इन में नबी करीम अबू हुरैरा खे वसियत कई। इहा रिवायत बुखारी जी आहे त इंसान इन रोज़नि जेके रखंदो अचे 3 ॾींहं हर महीने में, इहो बि इंसान न विञाए त अञा रोज़ा अञा आहिनि, ईअं न सम्झे त बसि हाणे रोज़ा ख़तमु थी विया। जीअं असीं दोस्तनि खे चयो त जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि इहे 13 ऐं 14 ऐं 15, इहा जेके हदीस आहे अबी दर रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो क़ाल या अबा दर इज़ा सुम्त मिन अश-शहर थलाथा फसुम 13 व 14 व 15, रिवायत मुस्नद अहमद ऐं निसाई जी आहे। इहा हदीस बि सही आहे। त इहो ॾिसो न त इन में इहा नबी करीम सिधो सो चई छॾियो त तो इहा कहिड़े ॾींहंनि में हर महीने जे विच में जे रोज़ा रखणा अथई त 13 तारीख़ 14 ऐं 15। अञा बि ॿिया बि तोखे रोज़ा तोखे मूंखे अलाह ताला जे अञा मौक़ो ॾिए त नबी करीम सहीह मुस्लिम में रिवायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन यौम अरफ़ा, अरफ़ात जे ॾींहुं जेको 9 तारीख़ हूंदी आहे त उन जो रोज़े जो उन जो केॾो सवाबु आहे या रसूलल्लाह, त चई त युकफ़िरु सनतल मादिया वल बाक़िया, ॾिसो केॾो फ़ज़ल अज़ीम हिकिड़े ॾींहं जो रोज़ो। त नबी करीम चए थो उहो हिकिड़ो साल जेको गुज़री वियो ऐं अॻियों साल तोखे गुनाह नंढा नंढा सभु माफ़ थी वेंदा। त इहो ॾिसो केॾो फ़ज़ल अज़ीम आहे। वरी सहाबी हिकिड़े ॿियो पुछियोसि सियाम यौम आशूरा, आशूरा जेके 10हों ॾींहुं मुहर्रम जे महीने जो, त उन जो छा आहे सवाबु या रसूलल्लाह, चई त युकफ़िरु सनतल मादिया, जेको साल गुज़री वियो त उन मुहर्रम में इंसान हिकु ॾींहुं जेको रोज़ो रखंदो हो त उहो जेको अॻियों साल जेको गुज़री वियो उन जा गुनाह सभु माफ़ थींदा। त इहो इंसान कोशिशि करे। ऐं इंसान हर हफ़्ते में बि रोज़ा आहिनि, सूमर ऐं ख़मीस, इहे जेके आहिनि इहे बि रोज़ा वॾा सुनती आहिनि, सुनत पकी आहे। त उन जो बि पुछुसि नबी करीम खां त फ़क़ाल ज़ालिका यौमुल इस्नैन, जेको सूमर जे ॾींहं जो नबी करीम खां साहबनि खां पुछो, साहबनि पुछो या रसूलल्लाह सूमर ॾींहुं रोज़ो तूं रखीं थो कॾहिं कॾहिं,
नबी करीम सूमर ॾींहं जिन में चई छा चई ज़ालिक यौम वुलिदतु फ़ीह व यौम बुइस्तु फ़ीह औ उनज़िल अलैय फ़ीह। इहा नबी करीम इहा रिवायत जेकी आहे इब्न हिब्बान में आहे सही आहे। कंहिं कंहिं रिवायतुनि में इहा ज़ईफ़ था अचनि पर इन ॿियूं बि रिवायतूं अचनि थियूं तंहिंजे करे इन खे सिहत छा थिए। इन में न सूमर जे ॾींहं जो पुछनि त इहो रोज़ो कॾहिं रखी थो चई त ज़ालिक यौम वुलिदतु फ़ीह, उन ॾींहं ते मां पैदा थियो हुउसि ऐं मां ॼाओ हुउसि हिन दुनिया में आयुसि। फ़ी व यौम बुइस्तु, ऐं रिसालत मूंखे उन ॾींहं में मूंखे फ़ी मिली हुई। व फ़ीह उनज़िल अलैय, उन ॾींहं ते इन ॾींहं ते नबी करीम ते क़ुर बि नाज़िल थियो। तंहिंजे करे नबी करीम इहो इन ॾींहं जो शुक्रानो रोज़ो रखंदो हो। ऐं सही मुस्लिम में अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जी रिवायत आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुइल अन सियाम अफ़ज़ल बअद शहर रमज़ान, रमज़ान खां पोइ भले में भला जेके रोज़ा आहिनि नबी करीम खां सहाबी हिकिड़े पुछो त फ़क़ाल अफ़ज़लु सियाम बअद शहर रमज़ान सियाम शहरिल्लाहिल मुहर्रम। इन सहाबी खे चई त जेको भलो रोज़ो आहे शहर मुहर्रम जो। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे त इहो जेको मुहर्रम में रोज़ा आहिनि इहे बि अचनि था, इंसान इहो बि रखे, इन में बि वॾी फ़ज़ीलत आहे। ऐं उम्मुल मोमिनीन सहीह बुख़ारी मुस्लिम में रिवायत अचे थी त उहा चए थी उम्मुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु अन्हा चयो त क़ालत मा रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तकमल शहरन क़त इल्ला शहर रमज़ान। चए थी मां कंहिं नबी करीम कहिड़ा महीनो सॼो न ॾिठो रोज़ो रखंदे सिर्फ़ु रमज़ान। वमा रअयतु फ़ी शहरिन अक्तर मिन्हु सियामन मिन्हु फ़ी शाबान, ऐं उन खां पोइ वधि में वधि जेको सॼे महीने जे ज़रे घटि अचे मूं रोज़ो ॾिठो त उहो शाबान में। उहा ॿी लफ़्ज़ अथसि हदीस में त कान यसूमुहु इल्ला क़लील, यानी सॼे महीने खां थोरा ॾींहं कुझु गुसाईंदो हो, बाक़ी ॿियो सॼो शाबान नबी करीम सल्लल्लाहु इहो रोज़ा रखंदो हो, इहो शाबान जो महीनो। ऐं उम्मुल मोमिनीन जी ॿी बि रिवायत आहे रज़ियल्लाहु अन्हा क़ालत कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतहर्रा सियाम यौमल इत्नैन वल ख़मीस, सूमर ऐं ख़मीस। चए थी त इहे ॾींहं ॾिसी ऐं इन्हनि ॾींहंनि ते नबी करीम रोज़ा रखंदो हो। इहा रिवायत मुस्नद अहमद में तिरमिज़ी में बि आहे ऐं इहा हदीस आहे। इला अबू दाऊद सिर्फ़ु उन कान के ॿियनि सभिनि किताबनि में सहा सित जेके आहे रज़ियल्लाहु अन्हुम उन्हनि वटि सभिनि वटि आहे त नबी करीम इहे ॾींहं पक्का रोज़ा रखंदो हो। ॿी हदीस अचे थी अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल तुअरदुल अअमाल यौमल इत्नैन वल ख़मीस। नबी करीम फरमाए थो त सूमर ऐं ख़मीस ते इहे ॾींहं जेके आहिनि इंसाननि जा अमल अलाह जे अॻियां ईंदा आहिनि त अलाह साईं ॾिसंदो आहे इन्हनि ॾींहंनि ते। अहब ऐं युअरद अमली व अना साइम, जे न इन्हनि ॾींहंनि ते अलाह ताला इंसाननि जा अमल ॾिसंदो आहे त जे मूंखे रोज़ो हुजे उन्हनि ॾींहंनि में त मूंखे इहा शइ ॾाढी पसंदि आहे। इहा रिवायत तिरमिज़ी जी आहे। इन खां पोइ इंसान जे चए थो त असीं तरावियूं पढ़ियूं तहजुद पढ़ियूं, छा हाणे कोन पढ़ंदासीं, इंसान खे ॾुख थो थिए त हाणे इहा इबादत असांखे वई, पर इहो कोन्हे। हर राति इंसान राति जो माण्हू उथी रोज़ ऐं तहजुद पढ़ी सघे थो, अकेलो जमात कोन थींदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सही बुख़ारी में अचे थो मुग़ीरा बिन शुअबा रज़ियल्लाहु अन्हु उन जी रिवायत अचे थी त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूम अव युसल्ली हत्ता तरिमत क़दमाह। उहो साहबी चए थो राति जो नबी करीम तहजुद एतिरो पढ़ंदो हो जो जेसिताईं हुनजा पेर जेके हूंदा उन्हनि में साईं जा पेर सुॼी वेंदा हुआ। फ़युक़ालु लहू, चवंदा हुआसीं त तूं सहाबी भला एतिरो इबादत कुझु पंहिंजे पाण ते रहम कर। नबी करीम खे चवंदा हुआ त नबी करीम छा चवंदो अफ़ला अकून अब्दन शकूरा, मां अलाह जो शुकुर न कयां। इहा सही बुख़ारी जी रिवायत आहे। ॿी हदीस अचे अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम उनखे अब्दुल्लाह बिन सलाम खे चयो क़ाल अय्युहन्नास, ओ इंसानो वसिलुल अरहाम, रहम जेको विच में जेके सिलत रहमी आहे उहा पूरी कयो। ॾिसो सिलत रहमान में केतिरो नबी करीम सिलत रहमी चए थो। असां अॼु पंहिंजे सोट मारोटनि सां कावड़िया वठायूं, ॻाल्हायूं कोन था। नबी करीम चए थो वसिलुल अरहाम वसल्लू बिल्लैल, ऐं राति जो तहजुद निमाज़ पढ़ो। वन्नासु नियाम, माण्हू सुता पिया आहिनि त उन टाइम में उथी निमाज़ पढ़ो। तदख़ुलुल जन्नत बिसलाम, सलामत सां इंसान जन्नत में इंशा अल्लाह पहुचंदो। हीअ रिवायत तिरमिज़ी आहे, हदीस सही आहे। ऐं ॿी रिवायत आहे सही मुस्लिम में अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अफ़ज़लु सलाति बअदल फ़रीज़ा सलातुल लैल। नबी करीम चए थो बहितर निमाज़ फ़र्ज़ खां पोइ राति वारी निमाज़। इहा रिवायत जेकी आहे मुस्लिम में आहे, सही मुस्लिम में आहे उहा, ऐं हदीस सही आहे। ऐं राति जो माण्हू तहजुद पढ़े ऐं वितर बि पढ़े ऐं ॿ रकातूं करे पढ़े, पोइ आख़िरी वितर हिकिड़ी रकात पढ़े या आख़िरी 3 गॾु पढ़े, इहे सभु जाइज़ आहिनि। पर इंसान राति जी निमाज़ खे न छॾे, छो जो इहा हिकिड़ो इंसान अलाह सां हिकिड़ो राब्ते में थो रहे। इंसान कोशिशि करे त सिर्फ़ु इबादत रमज़ान में न हुजे,
अल्लाह सां राब्ते में हुजे ऐं अल्लाह जे जेतिरो अल्लाह खां वेझो हूंदे त एतिरो तुंहिंजी दिलि खे सुकून हूंदो आराम हूंदो, तंहिंजे करे इंसानु अल्लाह खां परे न थिए। हदीस सहीह बुखारी मुस्लिम में आहे, अबू हुरैरा जे रिवायत में अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ाल यंज़िलु रब्बुना, अल्लाह ताला राति जो लहंदो आहे, तबारक व तआला कुल्लु लैला, हर राति अल्लाह ताला राति जो हिन दुनिया ॾे अचे थो, इला समाए दुनिया, हिन दुनिया ॾे लही अचे थो अल्लाह से, हीन यबक़ा सुलुसुल लैल अल आख़िर, जेॾीमहिल राति जो आख़िरी हिसो बचंदो, फ़यक़ूल मन यदऊनी, अल्लाह ताला सॾु करे थो पंहिंजे ॿारनि खे, केरु थो मूंखे पुकारे, फ़अस्तजीब लहू, केरु मूंखां घुरे थो मां उनखे ॾियां, मन यसअलुनी फ़अअतिह, जेको घुरे मां उनखे ॾियां, मन यस्तग़फिरुनी फ़अग़फिरु लह, ऐं जेको मूंखां माफ़ी वठे मां उनखे उहा माफ़ कयां। इहा सहीह बुखारी ऐं मुस्लिम में बि आहे इहा हदीस इन जहिड़ी। दोस्तो इन खां पोइ इंसानु ॾिसे त जेके राति जो तहजुद जा, पर उन्हनि खां सवाइ जेके इंसान हर फ़र्ज़नि खां अॻु में सुनतूं आहिनि उहे न विञाए, छो जो जेके उन्हनि में वॾो सवाबु आहे। जीअं हदीसुनि अचे थो त इंसान जेके 12 रकातूं जेको पढ़ंदो सुनतूं, त नबी करीम चए थो त उनजे लाइ हर रोज़ु बंगलो ठहंदो। उहा हदीस अचे थी त अरबा कहिड़ियूं आहिनि उहे 12 रकातूं, उहे ॿुधाईंदो आहे त 4 रकातूं ज़ुहर खां अॻु में सुनत आहिनि, ऐं 2 रकातूं पोइ, ऐं 2 रकातूं मग़रिब खां पोइ, 2 रकातूं इशा खां पोइ, 2 रकातूं फजर जी निमाज़ खां अॻु में। इहो हदीस आहे उम्मु हबीबा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चईंदा ॿुधोम नबी करीम खां, यक़ूल मा मिन अब्दिन मुस्लिम, कहिड़ो बि मोमिन मुस्लमान, युसल्ली लिल्लाहि तआला कुल्ल यौम 12 रका, कहिड़ो बि 12 रकातूं पढ़ंदो, ततव्वुअन यानी जेकी सुन्नत आहिनि, ग़ैरुल फरीदा, फ़र्ज़ खां सवाइ, इल्ला बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, ऐं नबी करीम चए थो उन जे लाइ, असां माफ़ कजो माज़र मुझे, यानी 12 रकातूं जेको हर रोज़ु पढ़ंदो उन जे लाइ जन्नत में अल्लाह ताला उन जे लाइ घरु ठाहींदो। ऐं इंसान जो किथे जिथे जन्नत में घरु ठहियलु हूंदो त उहो किथे दोज़ख केॾे वेंदो। सो इंसानु कोशिशि करे त इहो नेठि जन्नत पंहिंजे बंगले में वञिणो अथसि उनखे। ॿी लफ़्ज़ में ॿी हदीस में अचे थो, मन सल्ला 12 रका फ़ी यौमिन व लैला बुनिय लहू बिहिन्न बैतन फिल जन्नह, रिवायत सही मुस्लिम जी आहे त जेको इंसानु 12 रकातूं सुन्नत हर रोज़ु पढ़े थो उन जे लाइ बंगलो जन्नत में अल्लाह ताला ठाहींदो। इन खां पोइ इंसानु जेको ज़िक्र करे थो निमाज़ुनि खां पोइ, निमाज़ूं त ॿुधाए छॾियोसीं, बाक़ी जेको ज़िक्र करे थो, जीअं नबी अल्लाह ताला चए थो त हदीस में पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ाल अल्लाहु तआला फ़इज़ा क़ज़यतुमुस्सलात फ़ज़कुरुल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिकुम, नबी करीम चए थो त अल्लाह असांखे हुकुम कयो आहे, इज़ा क़ज़यतुमुस्सलात, निमाज़ जे पूरी थी वई त फ़ज़कुरुल्लाह, त उन निमाज़ खां पोइ ज़िक्र अल्लाह जो कयो, क़ुऊदन व अला जुनूबिकुम, वेठा हुजो, हलंदा वठो, जा सुम्हो। इहा सूरत निसा में 103 आयत में अल्लाह असांखे हुकुम कयो हो। कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तग़फ़र थलाथा, ॾिसो सभु हदीसूं जेके अचनि थियूं, नबी करीम निमाज़ खां पोइ 3 दफ़ा पढ़ंदो हो इहो अस्तग़फ़िरुल्लाह, इहो पढ़ंदो हो 3 दफ़ा अस्तग़फ़िरुल्लाह, पोइ चवंदो अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम तबारकत या ज़ल जलाली वल इकराम। इहा हदीस सही मुस्लिम में आहे त नबी करीम इहा दुआ पढ़ंदो हो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿी में चए थो, मन सब्बह लिल्लाहि फ़ी दुबुरि कुल्लि सलाह, जेको हर निमाज़ खां पोइ इंसान इहे जेके तस्बीह पढ़ी 33 दफ़ा, इहा जेकी तस्बीह 33 दफ़ा जेको इंसानु पढ़ंदो, ईअं न बिदअतनि वांगुरु जेको गॾु था पढ़नि, ईअं न, इहे पंहिंजे हथनि ते पढ़े, थलाथन व सलासीन व हमिदल्लाह थलाथन व सलासीन, अल्लाह जो शुक्र करे 33 दफ़ा, व अल्लाहु अकबर 33 दफ़ा, ऐं सुभान अल्लाह 33 दफ़ा, ऐं अल्लाह जो हम्द 33 दफ़ा, ऐं अल्लाह अकबर 33 दफ़ा। इहा नबी करीम चए थो त इहा आहे 99। उन खां पोइ आख़िरी में 100 पूरो कीअं करे, इहा दुआ पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मुल्कु लहुल हम्दु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। त नबी करीम फरमाए थो उन जा गुफ़रत ख़ताया व इन कानत मिथलु ज़बदिल बहर, खणी समुंड जे गज जेतिरा उन जा ॾोह हुजनि त इन जा माफ़ थी वेंदा। ॾिसो थोरो अमल ऐं केॾा गुनाह माफ़ था थियनि। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे। त दोस्तनि खे असीं चऊं था त इनशा अल्लाह जे रमज़ान ई वियो त पर अल्लाह जी इबादत त कान थी वञे। अल्लाह जी तस्बीह बि आहे, सुनतूं बि आहिनि, निमाज़ूं बि आहिनि, रोज़ा बि आहिनि। इंसान इहा शइ न छॾे त अल्लाह ताला क़ुर में असांखे चए थो, मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा, जंहिं अमल कयो औरत हुजे या मर्द हुजे, औ उन्सा वहुव मुमिन, ऐं मोमिन आहे,
फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, उन्हें जी त ज़िंदगी असीं भली भली करे छॾींदा, वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। अल्लाह ताला चए थो उन्हनि जी त ज़िंदगी मां भली करे छॾींदुसि ऐं उन्हनि जो अजुर अज़ीम मां करे छॾींदुसि, ऐं जेको अमल कनि था उन खां भलो मोट मां ॾींदोसानि। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं असांजी दिलि खे ईमान ते ऐं तौहीद ते रखे ऐं शिरक बिदत खां बचाए ऐं असीं पंहिंजे अहल औलाद जे लाइ सदाईं दुआगार हुजूं त अल्लाह ताला असांजो औलाद बि सालिह कर, असांजो न्याणियूं बि सालिह कर, असांजो घर वारियूं, असांजो माइरूं, असांजो भेनरूं, असांजा पीउ, असांजा माइट मिट, ॾाॾा नाना सभई जेके आहिनि सभिनि जे लाइ इंसानु दुआ घुरे हर निमाज़ खां पोइ त अल्लाह ताला असांखे इन्हनि सभिनि सां जन्नत में मिलाए। दुनिया में त ही आरज़ी आहियूं, सभई आहियूं, थोरो टाइम खां पोइ हलिया हलंदासीं, पर उते ख़ुशी उते आहे जिन में उते मिलंदासीं, उते जिन ॿोड़प हूंदी, न इंसानु पोड़ो थींदो, न कमज़ोर थींदो, न ॾंद किरंदा, न बुख़ार थींदो, न बीमार थींदो, न खाइण खां थकिबो, न शहवत खां ख़तमु थींदो। उते जेको खाइणो अथई, न पोड़ो थींदो, न कमज़ोरी थींदी, ख़ुशी त उहा आहे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे जन्नत नसीबु करे। हर मोमिन खे जेके बि इंसान ही जेके असांजा दर्स ॿुधनि था ऐं दोस्तनि खे अॻिते शेयर कनि था या ॿुधाइनि था ॿियनि खे, त उन्हनि खे बि अल्लाह साईं अजुर अज़ीम ॾींदो। इहो सिर्फ़ु चवण वारे जो सवाबु न आहे, जेके कनि बि था ही कम, जेके अॻिते कनि था क्लिपूं दोस्तनि खे ॿुधाइनि था या पाण सिखनि था वरी तबलीग कनि था, उन्हनि खे बि एतिरो अजुर मिलंदो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।